जोई वेझो कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, मोटरसाइकिल ते सवार औरत ज़ख़्मी, इस्पताल नींदे रस्ते में फौत। जोई दादू रोड ते छंडण वेझो तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियण जे नतीजे में ॻोठ नओं लखो वासण बेवाह औरत आरिफा ज़ाल परवेज़ आराई सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे गिणती जोगी हालत में सेवण इस्पताल नियो पियो वियो त ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हू रस्ते में ई फौत थी वई। जनत फौतण औरत जी भेण साजिदा आराई ऐं भाइटे ज़ुबैर आराई पंहिंजे चाचे रफ़ीक आराई ते इल्ज़ाम हणंदे चयो त फौतण औरत आरिफा आराई जी मुड़ुस जे वफ़ात खां पोइ चाचे रफ़ीक आराई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ एसएसपी दादू वटि दरख़्वास्त दाख़िल कराइण बाद मामले जी जांच लाइ डीएसपी जोही खेनि तलब कयो। फौतण औरत जे भाइटे ज़ुबैर आराई चयो त हू मोटरसाइकिल ते जोही अची रहिया हुआ त छंडण मोरी वटि चाचे रफ़ीक आराई कार जो टक्कर हणी ज़ख़्मी करण बाद मौक़े तां फरार थी वियो। हुन ॿुधायो त ज़ख़्मी औरत आरिफा आराई खे गिणती जोगी हालत में सेवण इस्पताल नियो पियो वियो त हू रस्ते में ई ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। जनत जोही पुलिस इस्पताल पहुची फौतण औरत जे वारसनि जा बयान रिकॉर्ड करण बाद मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। अमर लाशारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।